नाज़रीन, नवाबशाह में मुख़्तलिफ़ कॉलोनियुनि जे रहवासियुनि बल्दिया इंतिज़ामिया ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो आहे। नवाबशाह जी रिपोर्टर साइमा बलोच मूजिबि नवाबशाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि अज़ीम कॉलोनी, दौलत कॉलोनी, मेहरान कॉलोनी, भंगवार कॉलोनी समेत ॿियनि इलाइक़नि जे सफ़ाई न थियण ख़िलाफ़ समाजी तंज़ीमनि, मेहरान वेलफेयर एसोसिएशन जे अॻवाननि पारां सावर मकराणी, अब्दुल हमीद भट्टी, शहमीर मला, ज़ाहिद सुमरो, अनवर भट्टी ऐं ॿियनि जी अॻवानी में अज़ीम कॉलोनी खां बल्दिया ऑफिस ताईं रैली कढी वई, जॾहिं त रैली में शरीक अॻवाननि पारां बल्दिया अमले ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त बल्दिया इंतिज़ामिया जी नाअहली ऐं लापरवाही जे करे अज़ीम कॉलोनी, दौलत कॉलोनी, मेहरान कॉलोनी, भंगवार कॉलोनी समेत केतिरा ई इलाइक़ा गंदगी जो ढेर बणिजी विया आहिनि। हुननि चयो त गटरनि जे सफ़ाई न थियण जे करे गंदो पाणी रोडनि ऐं घिटियुनि समेत घरनि में दाख़िल थी वियो, जंहिं जे करे सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुननि चयो त घिटियुनि में गंदो पाणी बीठल हुअण जे करे मासूम ॿारड़ा स्कूल नथा वञी सघनि, जॾहिं त निमाज़नि खे बि सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हुननि चयो त असां शिकायतूं करे करे थकिजी पिया आहियूं, पर असांजी केर बि ॿुधण लाइ तयार ई नाहे। हिननि मुतालबो कयो त मज़कूरा इलाइक़नि मां सफ़ाई कराए शहरनि मां बेचैनी ख़तम कई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।